अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जेका किस्त अचण वारी आहे उन्हीं जी तव्हांखे एडवांस में कहाणी ॿुधाईंदा हलूं, अपडेट ॾींदा हलूं त सोप सीरियल ड्रामे जी अॻी किस्त में छा थींदो। रईस गफ़ार ख़ान हाणे ओठे खे कहिड़ी वरंदी ॾींदो, हा या न। हाणे रबन जेको आहे ओठे जूं शर्त मञंदो या वरी इन खे मना करे छॾींदो, छा थींदो। ऐं हाकिम ख़ान ऐं मुहिब छा वारिस खे ऐं मीरा खे वाक़ई उतां भॼाए करे पंहिंजे भाउ खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो। उहो छा रबन सां अची डीलिंग कंदो इन शइ जी। जेको कुझु थियणो आहे तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। पहिरियां इन खे पूरो ॾिसो ऐं थी सघे त शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त रईस गफ़ार ख़ान ओठे शर्त न मञंदो, उन खे फ़िलहालु उतां जवाबु ॾेई छॾंदो ऐं ओठो उन खे धमकियूं ॾेई प्रेशर ॾेई मोटी ईंदो। पोइ रईस गफ़ार ख़ान सोचण ते मजबूर थी वेंदो ऐं वल्लू बि इहे ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं मुहिब खे बि उते न ॾियण वठी वियो ओठो। ऐं मुहिब पोयों पुछी वरितो ॿियनि खां त वल्लू ज़िंदा हुआ। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों हाणे वल्लू मुहिब जेको आहे उन अखियुनि में ॾिठो, रबन जे अखियुनि में त केॾो गुस्सो आहे। मीरा जे लाइ हू कुझु बि करे सघे थो। हू हाणे रबन सां डीलिंग करण जी कोशिशि कंदो, मीरा खे उतां भॼाए करे या वारिस खे ॿिन्ही खे मतिलबु भॼाइण जी कोशिशि कंदो, जीअं रबन खे मां इहे माण्हू कढी ॾियां, रबन पोइ हिननि खे चीरे फाड़े ख़तमु करे छॾे ऐं मुंहिंजे भाउ खे मुंहिंजे हवाले करे। ऐं वल्लू जे दिलि में नफ़रत वेझी वई हाकिम ख़ान ओठे ऐं कमाल ख़ान जे लाइ। जॾहिं हू मोटी वेंदो त बाद में ॿुधाईंदो तव्हां ज़ालिम आहियो, ओठ जेको आहे रईस गफ़ार ख़ान भलो माण्हू आहे। अने क़रीब इहो तव्हां डीलिंग ॾिसंदो, ओठो रबन खे फसाइण जे लाइ पूरी कोशिशि कंदो, उन खे चवंदो तोखे पंहिंजी घरवारी खपे थी त तूं असांखे रईस गफ़ार ख़ान जो सिर कलम करे ॾे या झुकाए ॾे, कुझु बि कर, पंहिंजी घरवारी वठी वञ ऐं वारिस खे वठी वञ। जे उहे तोखे प्यारा आहिनि त तो वटि हिकु ॿ ॾींहं जो टाइम आहे। अहिड़े हिसाब सां इन्हनि खे ब्लैकमेल कंदो ओठो। ऐं हाणे तव्हांखे हाकिम ख़ान बि एतबार करे वेंदो ओठे जे ॻाल्हियुनि ते। जॾहिं हुनखे मुहिब ॿुधाईंदो सचाई कुझु न कुझु, वरी बि शक पवंदो ओठे मथां हाकिम ख़ान खे। ऐं वल्लू जॾहिं मोड़ंदो त पोइ ओठे जा ऐं हाकिम ख़ान जा पोल पधरा थींदा। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।